ठट्टो रिपोर्ट रज़ा ख़ास के लिए डिप्टी कमिश्नर ठट्टो जो बॉयज़ डिग्री कॉलेज मकली जो दौरो मुस्तक़िल औरतुनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त जी अदायगी के अमल में शिफाफियत जो जायज़ो। डिप्टी कमिश्नर ठट्टो मुनव्वर अब्बास उमरो बॉयज़ डिग्री कॉलेज मकली जो ओस्तो दौरो करे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो मुस्तक़िल औरतुनि के किस्तुनि जी अदायगी वारे अमल में शिफाफियत ऐं ॿिन्ही घुरिबल सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते इन मुस्तक़िल औरतुनि जा मसला ॿुधा ऐं मौक़े ते हल करण जा हुकुम जारी किया। डिप्टी कमिश्नर लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त सेंटरनि में औरतुनि जे विहण लाइ कुर्सियूं, पीअण जे थधे पाणी ऐं छांव वारी हंध जी फ़राहमी खे बहितर बणायो वञे। हिन चयो त मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां कटौती कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हिन DISP जे लाॻापियल ऑफिसर ऐं रिटेलरनि खे सख़्ती सां हिदायत कई त मुस्तहिक़ औरतुनि खे हर सूरत में मुकमल अदायगी खे यकीनी बणायो वञे। ॿी सूरत में क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त एजेंट माफ़िया ऐं ॿियनि गैर वास्तेदार माण्हुनि जी मुदाख़लत ते कड़ी नज़र रखी वञे, जॾहिं त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।